अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मां आहियां अवांजी होस्ट फराशा। ॻाल्हि ॿोल करियूं था मौजूदा सियासी सूरत हाल ते। तव्हां ॾिसो त मुल्क में सियासी माहौल तमामु घणो गरम आहे। इमरान ख़ान बैक फिट ते वञण लाइ ज़री बि लचक न पियो ॾेखारे। ॿिए तरफ़ मौजूदा हुकूमत बि मुसलसिल बहरान तरफ़ वधंदी नज़र अचे पई। सॼी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल करियूं था। मूं सां उन करंट सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल लाइ मौजूदु आहिनि सीनियर एंकर पर्सन ऐं तर्जिया निगार ख़ालिद चांडियो साहब। ख़ालिद साहब, मूंखे ॿुधायो त एतिरो टफ टाइम सभु धुरियूं हिक ॿिए खे ॾियो वेठियूं आहिनि, आख़िर को रस्तो निकिरंदो बि या सियासी बहरान अञा बि वधंदो वेंदो? जेका बहरानी सूरत हाल आहे उन में का बि लचक नज़र नथी अचे। इमरान ख़ान जेको तव्हां ॾिठो त जंहिं तरीक़े सां उन ॾींहुं प्रोटेस्ट थिया, केॾो हिकिड़ो ग़लति मैसेज वियो सॼी दुनिया जे अंदरि। इवन पहिरियों दफ़ो हेडक्वार्टरनि ते अटैक थियो ऐं हिकिड़ी तमामु वॾी दुनिया में हिकिड़ी थी त भई हिन मुल्क जे अंदरि आख़िर छा पियो थिए ऐं जेके सियासी पार्टियूं आहिनि उन्हनि जे विच में हिकिड़ी अंडरस्टैंडिंग डेवलप न पई थिए। सुप्रीम कोर्ट मुसलसल, हालांकि सुप्रीम कोर्ट जो इहो सवाबदीद न आहे, छाकाणि त कॉन्स्टिट्यूशनल जेका पोज़ीशन आहे उन में बिल्कुलु टू द पॉइंट जेको आहे आइनी जेके मामला आहिनि उन में आइन ऐं कानून जे हिसाब सां एविडेंस सां आर्ग्यूमेंट सां कानून ऐं आइन जेको आहे सो शयुनि खे इंटरप्रेट कंदो आहे। सजेशन्स या पॉलिटिकल पार्टीज़ खे एडवाइज़ कानून नथो करे सघे। पार्टियूं जेकॾहिं को खणी थियूं अचनि, को कॉन्फ्लिक्ट खणी थियूं अचनि, को केस खणी थियूं अचनि, का वायोलेशन खणी थियूं अचनि, त आइन में क्लियर पोज़ीशन आहे त इंटरप्रेट करिणो आहे त बाबा कानून छा थो चवे। एडवाइज़ सलाह ॾियणु इहो सियासी पार्टियुनि जो कमु आहे, इंटेलेक्चुअल्स जो कमु आहे, टेक्नोक्रेट्स जो कमु आहे त बाबा तव्हां वेहो पाण में। मीडिया जो कमु आहे त मीडिया बि एडवाइज़ करे सघे थी त बाबा तव्हां इंतिशार खां मुल्क खे बचायो। पर पहिरियों दफ़ो तव्हां ॾिसो त सुप्रीम कोर्ट सां हिकिड़ो क्लियर कट कॉन्फ्लिक्ट मौजूदु आहे, जंहिंजो नतीजो इहो आहे त PDM अॼु छाकाणि त सुबुह जो बुशरा बीबी जो केस बि लॻल हुयो ऐं इमरान ख़ान जूं मुसलसल जेके हाई कोर्ट उनखे कोर्ट रिलीफ ॾिनो आहे केस में, ज़मानत आहे नेब जे केस में, जेको अल कादर ट्रस्ट जो उन ते केस थियो आहे। हाणे जेकॾहिं सॼी सूरत हाल तव्हां ॾिसो त इन तरीक़े सां मेन स्टेक होल्डर्स जेके लीड कनि पिया, सोसाइटी खे हिकिड़ो कंट्रोल कनि पिया, क्राइसिस खे बि ॾिसनि पिया, सभु स्टेक होल्डर्स जे अंदरि जेकॾहिं इस्टेब्लिशमेंट बि कॉन्फ्लिक्ट में आहे, जुडिशरी बि कॉन्फ्लिक्ट में आहे, इक़्तिदार में वेठल धुर बि कॉन्फ्लिक्ट में आहे, त पोइ आख़िर रस्तो निकिरंदो कीअं? दुनिया में किथे बि ईअं कोन थींदो आहे। दुनिया में तव्हां ॾिसो त हिकिड़ी का मक़सदु आहे त पोज़ीशन का डायरेक्शन का सिचुएशन ज़रूरु हूंदी आहे जेका हिकिड़ो रस्तो हमवार कंदी आहे। क्राइसिस थींदा आहिनि, सॼी दुनिया में क्राइसिस थींदा आहिनि, तमामु वॾा क्राइसिस थींदा आहिनि। उहा ॻाल्हि सही आहे, पर सियासी बहरान जी जेतिरी शिदत आहे उन सां हालतूं कंट्रोल मां निकिरी वेंदियूं। बिल्कुलु निकिरी वेंदियूं। इहा ॻाल्हि एनालाइसिस थी चुकी आहे। रोज़ मीडिया वॾा वॾा एंकर्स, वॾा वॾा पंहिंजा तज़िया निगार ऐं हिकिड़ो जेको साइंटिफिक जेका एनालाइसिस थिए थी सियासत जी त शयूं केॾांहुं वेंदियूं। ज़ाहिर मुआशी बहरान अंदरि एतिरो आहे, आइनी बहरान अंदरि एतिरो आहे, इवन इहो पाण चई सघूं था त रियासती बहरान बि अंदरि एतिरो आहे। बिल्कुलु हालतूं जेके आहिनि से उहे कंट्रोल मां निकिरी वेंदियूं। पर हिकिड़ी होप जेका आहे, पाण हिकिड़ो नथा चऊं त हरूभरू शयूं डिस्ट्रॉय थियनि ऐं अनारकी पैदा थी वञे, सिविल वार मुल्क में शुरू थी वञे। पाण जेके हिकिड़ा शयुनि खे बहितर हुन में ॾिसूं था, ऐं सुठाई जी उमेद करियूं था, प्रो पीपल जेको आहे सो ॻाल्हि करियूं था, डेवलप्ड ॻाल्हि करियूं था त असांजो मुल्क तरक़ी करे, माण्हुनि जा मसइला हल थियनि। पर असां वटि जेको 70 सालनि खां मुल्क जे अंदरि हिकिड़ी जेका रही आहे अंदरि सिस्टम जे अंदरि जेका हिकिड़ी निगलिजेंसी रही आहे, लाक़ानूनियत रही आहे, अवाम दुश्मन जेके पॉलिसीज़ रहियूं आहिनि, उन्हनि जेको आहे सो अॼु हिन सिचुएशन में हाणे समूरे उमूर्स खे, समूरा जेके उमूर आहिनि, समूरा जेके सोसाइटीअ जा मेन जेके स्टेक्स आहिनि उन्हनि खे क्राइसिस में विझी, रियासत खे क्राइसिस में विझी छॾियो आहे, जुडिशरी खे क्राइसिस में विझी छॾियो आहे। सूरत हाल त मूंखे इहो ॿुधाइजो त असुल बहरान किथे आहे? आइन बहरान आहे, रियासत जो पंहिंजो बहरान आहे, सियासी बहरान जे करे हालतूं उते पहुतियूं आहिनि?
बिल्कुलु रियासती बहरान जी मूं तव्हांखे पहिरें सवाल में चयो त रियासती बहरान रियासत पाण कंहिंखे था चऊं। रियासत मीन्स इस्टेब्लिशमेंट, अंदरि जेके थिंक टैंक्स वेठियूं आहिनि, असांजी आर्मी आहे, असांजूं जेके मेजर रियासत जा इस्टेब्लिशमेंट जा टूल आहिनि उन्हनि खे पाण रियासत चऊं था। रियासत जे अंदरि बहरान ॾिसो जेकॾहिं न हुजे त हिकिड़ियूं धुरियूं इमरान ख़ान सां ॾिसो, इमरान ख़ान जा केॾा वॾा हिकिड़ा आहिनि मामला, या त उन्हनि खे सॉर्ट आउट कनि या हुनखे विहारीनि या हुन सां डायलॉग कनि। इमरान ख़ान खे मक़सदु आहे त हू अंडर एस्टिमेट बि कनि पिया ऐं इमरान ख़ान खे तव्हां ॾिसो त हिकिड़ियूं धुरियूं सपोर्ट बि कनि पियूं। जंहिं लेवल जा हुन जा इशूज़ आहिनि उन में तव्हां ॾिसो त कहिड़ियूं धुरियूं आहिनि जेके हिन खे अञा ताईं हिकिड़ो हुन में बीहारियो बिठियूं आहिनि हिकिड़े पोज़ीशन में ऐं हुनखे लीड कराइनि पियूं। हुन ते थिए त कुझु कोन थो, नॉर्मल केसनि में इहो हुनखे विहारीनि था। इन करे बहरान त सभिनी हंधि मौजूदु आहे। पॉलिटिकल बहरान त आहे ई आहे, मुआशी बहरान त असां वटि ज़ाहिर आहे उन सां कनेक्ट आहे। जेकॾहिं सियासी स्टेबिलिटी न हूंदी, जुडिशरी जो बहरान न हूंदो, ॿिया बहरान न हूंदा त ज़ाहिर आहे मैशत किथां सुधरंदी, दुनिया असांखे कर्ज़ कीअं ॾींदी, असांजे जेको रोज़मर्रा जो अमन अमान न हूंदा, रस्तनि ते हूंदा त पोइ असांजी पैदावार केॾांहुं वेंदी, कारोबार कीअं ठहंदो। मैशत त सॼी कारोबार सां हिकिड़े सॼे हुन प्रोसेस सां ठहे थी, माण्हू जे बिज़नेस जे समूरनि एक्टिविटीज़ सां। हालतूं ई मुल्क जूं सही न हूंदियूं, इन करे बहरान त तमामु सभिनी पासनि खां मौजूदु आहे। वॾी महिरबानी ख़ालिद चांडियो साहब। नाज़रीन, मौजूदा सियासी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कईसीं। SS न्यूज़ ॾिसंदा रहो। असीं हूंदासीं सदाईं तव्हां सां नवनि ऐं करंट टचनि सां गॾु। फराह शाह खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।